सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जी खानापुर में बि गुज़िरियल राति खां बरसाति वक़्फ़े सां तेज़ हवाउनि सां जारी। बिजली गुज़िरियल राति खां ग़ाइब, आम ज़िंदगी मुतासिर। बरसाति टाउन कमेटीअ जी पथ वाइखी करे छॾी। तरक़ियाती कम सिर्फ़ काग़ज़नि में पूरा। बाज़ार में प्योर ब्लॉक जो अध में छॾियल कंक्रीट जे मथां पौंडर विछाइण खां बि तक़रीबन साल गुज़रण वारो आहे, पर ठेकेदार कमु अध में छॾे गुम थी वियो आहे, जंहिं सबबि बरसाति वसण सबबि शहर जी मेन बाज़ार में पौंडर गप जी सूरत इख़्तियार करे वियो आहे। गप हुजण सबबि दुकानदारनि जी ग्राहकीअ ते बि असरु पवे थो। औरतूं ॿारड़ा तोड़े पोढ़ा गप हुजण सबबि किरी था पवनि, मगर इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल आहे। शहर जा मुखिया रस्ता बरसाति जे पाणीअ सां दरिया जो ॾेख ॾियण लॻा। निकासी अमल नाकारा हुजण सबबि शहर जे मुख़्तलिफ़ मोहल्लनि जी रस्तनि ऐं घिटियुनि ते गप ऐं बरसाति जो पाणी काहे पियो। माण्हू घरनि ताईं महदूद, बाज़ारूं वीरान। होॾां राति खां बरसाति पवण सबबि बिजली ग़ाइब थी वई आहे। बिजली न हुजण सबबि मस्जिदुनि में वज़ू करण लाइ पाणी न आहे, जंहिं सबबि निमाज़ी वज़ू करण लाइ सख़्तु परेशान थी विया आहिनि। ॿिए तरफ़ गैस बि राति खां बंदि थी वियो आहे। गैस बंदि हुजण सबबि घरनि में नंढा ॿारड़ा तोड़े पोड़ा बुख ते वेठल आहिनि, जॾहिं त बरसाति हुजण सबबि काठियूं बि आलियूं थी वियूं आहिनि। जॾहिं त शहरिन आला इख़्तियारिन खां मुतालिबो कयो आहे त खुदारा खानापुर शहर ते रहम कयो। टुटल रस्ता, अध में छॾियल मेन बाज़ार जो प्योर ब्लॉक, बिजली ऐं गैस जो मसइलो हल कयो वञे। सिंध जे मुख़्तलिफ़